अब सवाल ॿुधो न। हिकिड़ो माण्हू आहे जंहिं शादी कई आहे, उनखे 4 महीना थी विया आहिनि, घर वारी ॾे 4 महीननि ताईं वेझो ई न वियो आहे। हाणे पुछे थो मौलवी साहब त इहो निकाह बचो या वियो? सम्झो था अलाए न, ईअं न मसइलो। हाणे जेकॾहिं आहे तबलीगी जमायत जो, पोइ निकाह कोन वेंदुसि। अवां सम्झो था अलाए न, तबलीगी ॾिठा अथव और जेके बिस्तरा खणी हलंदा आहिनि। छो? मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ु कयां, तव्हां नाराज़ त कोन थींदव न? हाणे तव्हां उथी बीठा हो, मां कंहिंखे ॿुधायां? हाणे वेहो महिरबानी करे, चिठी लिखी अथव त हाणे ॿुधो। बीठा हूंदव मां न ॿुधाईंदुसि, न अदा मां न ॿुधे, वेहो त ॿुधायां, ॿी अचण खे न ॿुधाईंदुसि। अची फाथा आहिनि त वरी न शुरू थी वञे। पहिरीं सूरत इहा हूंदी आहे, जेकॾहिं को माण्हू कसम खणे, तवजो सां ॿुधो अदा, कसम खणी चवे ज़ाल खे त मां कसम आहे तुंहिंजे वेझो न वेंदुसि, त पोइ इन सूरत में, कसम वारी सूरत में महीननि जी मुदत मुक़ररा जेका क़ुर पाक ॿुधाई आहे, ओतिरो टाइम न वेंदो त ज़ाल हुन ते हराम थी वेंदी। सम्झो था या न? निकाह ख़तम थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं कंहिं मजबूरी जे करे सफ़र में आहे, तिजारत में आहे, ईअं कंहिं ॿिए कमकार सां आहे, जीअं तव्हां था चओ त को फ़ौजी आहे, फ़ौजी कानून मुताबिक़ 3-3, 4-4 महीना नथा छॾनि पिया, त इन सूरत में भली साल बि जेकॾहिं न अचे त ज़ाल जे निकाह में को ख़लल कोन पवंदो आहे। सम्झो था न साईं? निकाह में ख़लल कोन पवंदो आहे। बाक़ी तबलीगी जमात वारनि जी मां जेका तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, इहो भोग न सम्झो, बल्कि हक़ीक़त सम्झो। शहदादपुर में हिकिड़ो मारवाड़ी हो, उहो 2 साल पूरा घर वारी ॾे कोन आयो। घणा साल कोन आयो साईं? 2 साल। 2 साल खां पोइ जीअं जो घर आयो, माई तमामु शरीफ़ हुई। दरवाज़े खां जो दाख़िल थियो त माई हिनखे खीकारे खट ते वेहारे चयो, तोखे शर्म नथो अचे? मां नौजवान ज़ाल तुंहिंजी, 2 साल तूं मूंखां जुदा रहियो आहे, 2 साल खां पोइ तूं आयो आहे, तोखे शर्म अचणु खपे हा। त ज़ाल खे वर्दी ॾिनई त तूं मूंखे दीन जे कम खां रोकी थी, 2 साल छा मां 10 साल बि नथो अचां, अहिड़ी ज़ाल मूंखे न खपे, तोखे तलाक। माई सिर पटियो, मथो पिटियो, तोबा ज़ुल्म थियो, मूं कहिड़ो कहर कयो, 2 साल मूंखां धार रहियो आहे, वरी मां तोसां शरीयत जी जाइज़ शिकायत कई आहे त मूंखे तलाक ॾेई थो वञे पियो। बाबा तबलीगी जमात वारनि जो कानून ई निरालो आहे, निसाब ई निरालो आहे। ताज़ो हाणे दादूअ जे पासे मंछुर जे भर में हिकिड़ो तबलीगी जमात वारनि जे टोले जो माण्हू मरी पियो। जागो था हला, निंड अथव? माण्हू जो मरी पियो त हे मुसाफ़िर हा, मुसाफ़िरी जे हालत में उन लाश खे उते छॾे ॿिया हलिया विया। माण्हुनि ओड़े पाड़े वारनि खे चयो, बाबा हे तव्हांजो संगती आहे, तबलीगी जमात जो आहे, भेड़ा किरी पियो, मरी वियो आहे, इनखे खणी वञो। हुन चयो, भाई हम इसको नहीं उठाएगा, हम तो अपने वतन जाएगा, ये जाने इसका खुदा जाने। उन्ही ॻोठ जे ओसे पासे वारनि मुस्लमाननि चयो, भेड़ा मुस्लमान आहे, कहिड़ो बि आहे, हिनखे तड़ बि ॾियो त पूरियोंसि बि। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमे जी ॻाल्हि सची अथव। मौलवी साहब हाजी नाले मिठे साहब कलमो भरे ॻाल्हि कई, उन ॻोठ वारनि खां ख़ुदि रूबरू पुछी आयो। मौलवी साहब ॿुधायो त ॻोठ वारनि खणी हुनखे वञी जॾहिं मस्जिद में रखियो, मस्जिद में रखी हुनजे लाइ तड़ जो बंदोबस्तु कयूं, कपिड़ा जो मुला लाहे त हमराह जो तोहर हुजे ई कोन। अवां सम्झो था न? हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त तोहरियल मुस्लमान, अण तोहरियल केरु? हिंदू। चओ बाबा अण तोहरियल केरु हूंदो आहे? ख़ैर, हे त हैरत में पइजी आहे, भेण हेॾी ॾाढ़ी, हे बिस्तरो, मुछूं माशाला पट लॻियूं पयूं आहिनि, मथे खे टिपण खे पाकी आई पई आहे, वॾो मौलाना साहब थो ॾेखारे, तोहर भिड़सा जो थियलु ई कोन्हे को। वरी जो हिन जो थेलो खोलनि त उन थेले जे अंदरि बाक़ाइदे इंडिया जे रा कंपनी जे एजेंट जो हुन वटि कार्ड लॻो पियो हुजे। सम्झो था या न? हे पक्का कट्टा के इंडिया जा एजेंट, के जापान जा एजेंट, के अमेरिका जा एजेंट, के रूस जा एजेंट, त के ॿियनि मुल्कनि जा एजेंट। चल अल्लाह ताला तव्हांखे बचाए, इन्हनि जे ज़ाहिरी सूरतुनि खे ॾिसी न भुलिजी पओ। इहे दीन जा कट्टा दुश्मन अथव, नालो क़ुर हदीस जो वठंदा आहिनि, पर हक़ीक़त में हे मुस्लमान खे वहाबी बणाइण जे पुठियां। मुंहिंजी दुआ आहे शल ख़ुदा ताला तव्हां असांखे गैरत नसीब फरमाईंदो।